जी दोस्तों, अवांखे भली कार क्यों था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। अवां जो होस्ट एंड गोस्ट कोलंबस। अरे गोस्ट वाली की थी। अरे निभागा आओ तो 5 साल पहिरियां मरी चुको हुयुसि त गोस्ट ॾिस न। जी दोस्तों, अॼु अची सदियुनि खां पोइ इंडस पहुतो आहियां। अचो त पंहिंजे मारोड़नि खां हाल अहवाल पुछूं। साईं, अवां जो डेकोरेशन मतलब इंट्रोडक्शन साईं, अवां जी तारीफ़ साईं, तारुफ़ साईं। साईं मुंहिंजो नालो उस्ताद राही, ज़ात सूमरो आहे। ज़बरदस्त, मतलब अवां स्मार्ट सिंधी आहियो। साईं असां आहियूं त सिंधी, पर असांजा वॾा अरब हुया। इहो वरी कीअं? हाउ इज़ दिस पॉसिबल? सूमरा ज़ात अरबी सूमार जे खानदान मां आहे। जी, अवां जो नालो? साईं मुंहिंजो नालो शेफी जतोई आहे। अवां सिंधी आहियो, सिंधी हुजण ते अवां कीअं महसूस पिया कयो? ज़बरदस्त फ़ख़ुरु महसूस पिया कयूं सिंधी हुजण ते, पर असां आहियूं बरूच। बरोच वरी कीअं? व्हाट इज़ बरोच? तमामु दिलचस्प सवाल कयो आहे। शमाखश बरोच मतिलबु जेकॾहिं ट्रैक्टर कंट्रोल मां निकिरी वञे न त उनखे ब्रेक न हणो, उन जूं बतियूं वञूं, अंधो कयोसि त पाण ई बीहजी वेंदो। असां बरोच आहियूं। हा, असां आहियूं सिंधी, पर असांजा वॾा बि अरब हुया। तव्हां जलाल ख़ान बलोच ॿुधो आहे? उहो अरबस्तान मां आयो हुयो, बलोचिस्तान में, जेको उन दौर में सिंध हुयो। उते अची वेठो। असां उन जे खानदान जा आहियूं, बलोच बि आहियूं त असां अरब बि आहियूं। जी साईं, अवां जो नालो ऐं ज़ात छा आहे? साईं मुंहिंजो नालो ख़ालिद आहे ऐं ज़ात जा पाण कोरी आहे। अवां सिंधी आहियो? जी साईं, असां आहियूं त सिंधी, पर असांजा वॾा अरब हुया। इहो वरी कीअं? कोरी त कुकड़नि जा शौक़ीन हुजनि पिया। साईं इहा ई त सही पॉइंट आहे। अरब कुकड़नि जी मेल जा शौक़ीन, गोए जा शौक़ीन, जानवरनि जा शौक़ीन ऐं मेल ऐं गोए में जुआ करण जा बि शौक़ीन। इन्हनि वारियूं सभु आदतूं असां में मौजूदु आहिनि, इन लाइ असां अरब आहियूं। मुंहिंजो नालो सरताज ऐं ज़ात तुर्क आहे। असां असुल में तुर्क आहियूं, पुर्तगुल गाज़ी। असां हिन जे खानदान जा तुर्क आहियूं। आऊं फयाज, ज़ात अबड़ो ज़ात अरबी लफ़्ज़ अबो मां वरिती वई। असांजा वॾा अरबनि जा बि अबा हुया। अड़े गोरा, मुंहिंजो नालो माकोड़ो, ज़ात बिस्मिल लफ़्ज़ अरबी ज़बान मां वरितो वियो, यानी कि ज़ख़्मी। इन जे करे मां अरब आहियां। साईं असां पाण आलमानी, नालो मुबीन। आलमानी लफ़्ज़ अरबीअ जे लफ़्ज़ आलिम मां वरितो वियो। असांजा वॾा अरबनि जे आलमनि जे खानदान मां हुआ, जे करे असां अरब आहियूं। ज़ुल्फी मुंहिंजो नालो, ज़ात चांडियो। असां ॾिंगा सिंधी आहियूं, छो त असांजा वॾा एलियन हुआ, एस्ट्रोनॉट्स। असांजा वॾा चंड ते रहंदा हुया। हिकु भेरे हू सिंध धरतीअ ते लही आया रिसर्च करण। उन्हनि मां कुझु एस्ट्रोनॉट्स जा रिमोट हुआ चोरी थी विया ऐं हू हिते रहिजी विया। इन लाइ असां सिंधी चांडिया आहियूं, पर थियासीं अरब। अच्छा साईं, एलियन वरी इंसान की थी विया? ॼट जा पुट, तव्हां अंग्रेज़ पाण खे वॾो सियाणो सम्झंदा आहियो, पर आहियो पहिरें नंबर जा ॼट। तो MS मार्वल न ॾिठी आहे। उहा एलियन जी ॾोटरी हुई, पर सिंधी बि हुई। इन लाइ असां भी सिंधी आहियूं। पर हमारा नाम अहमद, ज़ात दहली वाला। ये कैसी ज़ात है? आप भी सिंधी नहीं हो? सवाल ही पैदा नहीं होता। हम असल में अरब हैं। वो किसे मियाँ? हमारे आबाओ अजदाद अरब कज़ाक थे। वो समंदर में बड़े बड़े
बहरी जहाज लूटते थे। एक दफा हवा का रुख तब्दील हो गया और वो इंडिया आ गए। फिर दिल्ली में सेटल हुए, लेकिन वहां पे भी अल्हम्दुलिल्लाह बड़ा नाम कमाया। पर कैसे नाम कमाया? आपने दिल्ली के मशहूर ठग नहीं सुने? वो हम थे। फिर हम सिंध आ गए। अब हम न सिंधी है, न अरब है, न इंडियन है, पता नहीं क्या क्या है। हम हाजिर हैं। मेरा नाम आमिर जात आ रही है। सिंध में रहते लेकिन हम हैं पंजाबी। वो कैसे? वो ऐसे कि 1932 में अंग्रेजों ने शक्कर बिराज बनाया और सिंध की 20 लाख एकड़ जमीन जलंधर के पंजाबियों को दी प्याज काश करने के लिए। अच्छा है, कम से कम आप तो अरब नहीं हो। किसने कहा है हम अरब नहीं है? क्या तुम भी अरब हो? पर कैसे मियां? आरई मोहम्मद बिन कासिम के लश्कर के सिपाही सालार थे, तो इसलिए हम अरब हैं। मुझो नालो विनोद आहे, ज़ात महेश्वरी। असांजा वॾा अरबुस्तान मां लॾ पलाण करे सिंध आया हुआ। चल यार रहम कर, झूलेलाल खे मन। तू सिंधी सदाए बाबा। साईं कीअं सॾायां? महेश्वरी लफ़्ज़ अरबी लफ़्ज़ महशर मां निकितो आहे। ॾिसी नथो सॼी सिंध महशर वारो ॾेख पई ॾे। मस्त कमाई नजर आया जो इंटरव्यू टूसिया। हेलो ब्यूटीफुल, हम केर आयो? मुंहिंजो नालो सूरज सिंधु आहे, मां दीवान आहियां। हम ॾाढा सुहिणा आयो, ॾाढा प्यारा आयो। पर अव्हांखे मुशियूं छो आहिनि? थ्रीडिंग न कंदा आहियो छा? वाह, मां पुट छोकिरी आहियां। पुट छोकिरी कीअं? असल में मां लम्स में पढ़ंदी हुयसि। उते सिंध यूनिवर्सिटी जा छोरा छोरियूं तारण ईंदा हुया। पोइ जेका सुहिणी छोरी ॾिसंदा हुया ऐं कांबरेड बि हुजे त उनखे पुट छोकिरी चवंदा। इन लाइ मां पुट छोकिरी आहियां। वाह, मस्त सिंधी माई मिली आहे। हेलो, हू सेड आई एम सिंधी? आई एम अरब बेसिकली। पर अव्हांजो त नालो ई सोरठ सिंधु आहे, पोइ अव्हां अरब कीअं? वाह, इहो त उन दौर जो फैशन हुयो। असल में मां सिंधु किनारे पैदा थी वियसि न, इन लाइ बाबा मुंहिंजो नालो सोरठ सिंधु रखियो। अच्छा, पर उहो वरी कीअं? हिंदू त सभु 7000 साल पुराणा सिंधी आहिनि। लिख, दीवान लफ़्ज़ जो मतिलबु शाही ख़ानदान आहे ऐं शाही ख़ानदान सिर्फ़ु अरबनि जा हूंदा आहिनि। इन लाइ असां अरब आहियूं। वञ भेणा, मतिलबु सिंध में को बि सिंधी न आहे, सभु अरब आहिनि। न अधु अरब आहिनि, बाक़ी सभु भुटा अथई। इहो वरी कीअं? त बाक़ी ॿिया भुटा आहिनि? वाह, जेकी अरब न आहिनि उहे सभु भुटा आहिनि। अथई को पीर मुर्शिद, भुटा वरी कीअं? तूं सिंध में कंहिं बि घर जे दरवाज़े ते वञी आवाज़ ॾींदे न त हर घर मां भुटो निकिरंदी। पर वरी छा? पर अथई सभु कर्ज़ी, सफ़ा कर्ज़ में ॿुॾल आहिनि। कर्ज़ में ॿुॾल कीअं वरी भला? ने भागा अटकल मिड़ी घटि अथई। ॾिसी न पियो जो ही केन छा कीअं ॿुॾी ॿुॾी पिया था कर्ज़ लाहिनि।